अल्हम्दुलिल्लाह वस्सलातो वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है, निकाह थी चुकी, निकाह पुठिया थोड़ी अनबन थी या को कुदरती कारण अहिड़ो थियो जो शोहर वफ़ात करे वियो। निकाह थी अने शोहर वफ़ात करे वियो, इते रुख़सती नाई थी। हाणे इन औरत जो कुरो थिए, कुरो इद्दत गुज़ारे या न गुज़ारे। अच्छा, अल्लाह रहम करे। अहिड़ा कई मसला थियनि था। पहला हिकिड़ो ॿ मैटर थिया, पण हुआ एक्सीडेंट थी वियो। बारात आ वई पे अने लाॾो उनजी उमेद पूरी न थी सघी, एक्सीडेंट थी वियो। हीउ मामिलो अॻे हो अने हीउ कुरो अल्लाह खे वधारे ख़बर आहे, अल्लाह बहितर ॼाणे थो। पण निकाह थी चुकी अने रजा नाई थी, रुख़सती नाई थी, अथवा मेलाप नाई थियो, जंहिंखे शरई इस्तिलाह में शिबे ज़ुफ़ाफ़ पाण चऊं था, सोहबत चऊं था। तंहिंथी पहला शोहर वफ़ात करे वियो। हाणे इद्दत जो सुवाल आहे त इद्दत इन औरत मथे आहे 4 महीना 2 ॾींहं। इहा औरत इद्दत गुज़ारींदी। दलील जे तौर मथे तिरमिज़ी जी रिवायत है 1145। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हो के सवाल पुछे में आयो जे दुखुल थी पहला शोहर वफ़ात करे वियो, हाणे कुरो हुकुम है इन जो। त अब्दुल्लाह बिन मसूद पूरो मसलो ॾिनो। इन जेकॾहिं मोहर तय नाई थियल त औरत लाइ मोहर आहे अने मोहर मिसल आहे, न घटि न वधि। वो आले हल इद्दत अने इन औरत मथे इद्दत पण आहे। अने इहा औरत वारिस पण थींदी, मीरास में हक़ थींदो, वरासत में हक़ थींदो। रजा नाई थी, रुख़सती नाई थी, अथवा मेलाप नाई थियो, निकाह थी वई है अने सोहबत नाई थी। तंहिंथी पहला जो शोहर वफ़ात करे वियो त इद्दत पण आहे, मीरास में हक़ आहे, वरासत में। 3 नंबर ते जे मोहर फिक्स नाई थी त मोहर मिसल मिलंदी। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हो ई सॼो वाक़ियो या मसलो जर सुणायो इन महफ़िल में माकिल बिन सिनान अशजई मौजूद हुआ। उन्हीं चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिरवा बिनते वाशिक जी मुतालिक ई फ़ैसिलो फरमायो, यानी इन लाइ करे मोहर पण आहे, इद्दत पण आहे अने इहा औरत वारिस पण थींदी इन ई शोहर जी। अगरचे इन्ही जी या त रुख़सती न थी वे अथवा रुख़सती थी चुकी वे अने उहे उमेदूं जेको निकाह जूं हुए थियूं से पूरियूं न थी हुयूं, तंहिंथी पहिरीं शोहर वफ़ात करे वियो त इद्दत आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।